सारा सही सही ॿुधाए सारा त नैना खे ज़हर तो ॾिनो आहे न? मां भला नैना खे छो ज़हर ॾींदसि? मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी हुन सां? तूं ॿियनि सां कूड़ हणी ॿियनि खे बेवकूफ़ बणाए सघी थी, पर मूंखे न। कसम सां पुफी, इहो कमु मुंहिंजो न आहे। असां त अदा सां कूड़ हयूं त नैना ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई आहे, पर इहो कूड़ केतिरा ॾींहं लिकंदो? जेकर नैना होश में आई ऐं हुन सॼी हक़ीक़त ॿुधाई त पोइ सोच तुंहिंजो छा थींदो? हुन जे करे चवां थी त जेका बि हक़ीक़त आहे मिठी मूंखे ॿुधाए छॾ, मां अदा खे पाण ई सम्झाईंदसि। हा पुफी, नैना खे ज़हर मूं ई ॾिनो आहे ऐं इहो बर्दाश्त मूंखां न पियो थिए त मूंसां नैना जो थी वञे। सारा, तो त पंज लाइ पाण कबर खोटे तयारु करे छॾी आहे। जेकर अदा खे ख़बर पई न त तूं हिकु चोर लोफर सां मोहबत करी थी ऐं उन जे करे तो घर में पनाह वठंदड़ छोकिरी खे ज़हर ॾेई मारण जी कोशिशि कई, तूं सोच अदा तोखे छॾींदो? इहा ॻाल्हि बाबा जे साम्हूं कॾहिं बि कोन ईंदी जे तूं हुन जे अॻियां न करीं। तूं भुलियल आहीं सारा, तूं मर्दनि जे ज़िद खां वाक़िफ़ न आहीं। सुभाणे इहे ॻाल्हियूं मर्दनि जे जरगे जे विच में थींदियूं। जेकर नवाब खान ऐं अदा जे विच में ॻाल्हियूं थियूं न ऐं इहो राज़ खुलियो त सजावल जी धीउ घर में पनाह वठंदड़ छोकिरी खे मारण जी कोशिशि कई, पोइ उन वक़्तु अदा जी दिलि ते छा गुज़रंदो? पोइ तूं सोच त अदा तोखे ज़िंदा छॾींदो? पुफी, हाणे छा थींदो? हाणे तूं दुआ कर त नैना खे होश न अचे ऐं हू अस्पताल में ई मरी वञे। जेकर नैना बची थी वञे त अदा जे कहर खां तोखे केरु बि बचाए नथो सघे। जे ईअं ॻाल्हि थी न, मां बि नैना वांगुरु घर छॾे भॼी वेंदसि। छा? नैना मर्दनि जे ज़ुल्म खां घरां भॼी निकिती हुई ऐं उन जो अंजाम तुंहिंजे साम्हूं आहे। तूं ईअं न कजां। बाबा साईं, जीअं तव्हांजो हुकुम मिलियो तव्हांजे हुकुम मुताबिक़ मूं ईअं ई कयो। हाणे बहावले छोरे मुंहिंजो त जीअण ई जंजाल करे चयो, मां घरां ई कोन थो निकिरां। तोसां बढ़िया आहिनि छा? बाबा साईं, तव्हां वेहण जी ॻाल्हि था कयो। उन राति मूंखे त जीअर पियो शहमीर पूरे, पर मालिक साईं मूंखे बचायो आहे, मां त मरी वञा। अहिड़ा ठाउका कॾहिं कोन थिया आहिनि जो माण्हू मारींदा। तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न ईंदो। अचो ॾिसो हुन जे ज़ुल्म जा निशान। हे ॾिसो मूंसां केॾो वॾो ज़ुल्म कयो अथनि, मूंसां वॾो ज़ुल्म कयो अथनि। दिवागन, तोसां त ज़ुल्म कयो आहे। ॾिठो बाबा साईं, मूंसां केॾो तशद्दुद कयो अथनि। तॾहिं मां चवां मुंहिंजो पलान कयो, अॼु मूं ते हथु कयो अथनि, सुभाणे अॻिते क़दम खणंदा। ॿ लठियूं आयूं अथनि, हिन जो केरु आहे? न सुल्तान न, अॼु उन्हनि गुलाण खे 2 लठियूं हयूं। जेकर उनखे डर न में रोकियो न न, इहे लठियूं सुभाणे तो ते वसंदियूं। अहिड़नि माण्हुनि खे कॾहिं बि डर न ॾियो जेके नवाब खान जे साम्हूं थियनि। पोइ तव्हांजो जेको हुकुम हुजे दादा। इन बहावल वारे छोरे जे लाइ गिदड़ वारी कोड़की अॾे उनखे फासाए सुक करे अहिड़ो त सटको ॾियोसि जो आईंदा ॿीहर कंहिंसां खोसण खां अॻु में 100 भेरा सोचे। उन्हनि छा गुलाण खे निंधण को सम्झो आहे? उन्हनि खे ख़बर न आहे सिम जे भर वारी जेकी ज़मीन आहे उहा गुलाण जी कमदारी में आहे असांजी। सच बाबा साईं, मां उन तारे जो कमदार थी वियो आहियां। हा गुलाण, अॼु खां पोइ इन्हनि ॿनियुनि जो कमदार तूं आहीं, छो त लीमे खां इहे ॿनियूं कोन थियूं संभालजनि। अरे सर, जी इहा ॻाल्हि आहे न त पोइ ॼाण तो सभिनि खे मां टांडा। गुलाण तकड़ न कर, वरी न सेकाटजी वञी। सुल्तान, बाबा साईं जो हथ मुंहिंजे मथां आहे न, त पोइ गुलाण जो नालो केरु वठंदो? सुल्तान, पहिरियां तूं ऐं गुलाण मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो त तव्हांखे करणो छा आहे। जी दादा, ॿुधायो। सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।